अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ईद सां गॾोगॾु तव्हांजे लाइ हिकु वॾी ईदी। टिनि वॾनि सियारनि जूं नज़रूं तव्हांजे सितारनि ते पइजी रहियूं आहिनि, जंहिं सबबु दौलत जी बारिश थींदी नज़र अची रही आहे ऐं इहो 30 जून ताईं जारी रहंदो। हलो त हली ॾिसूं ही सियारा तव्हां ते कहिड़ो असरु विझी रहिया आहिनि। नाज़रीन, चौथे हिसे जा 3 सितारा कैप्रिकॉर्न, जदी, एक्यूरस, दिलो, पाइसिस, हौत। कैप्रिकॉर्न जदी बैरून मुल्क वञण जो दौरो त थींदो, पर ॿारहों घर जो एक्टिवेट हुजण, ख़र्च बि गॾोगॾु वधंदा। ॿाहिरि वञी कारोबार करणु, सुठी नौकरी करणु, सुठो पैसो कमाइणु त मुमकिन थींदो, पर ॿारहों घर ख़र्चनि जो पिणु घर आहे। बिला वजह जा ख़र्चा थींदा, बग़ैर सोचे सम्झी ख़र्च करे छॾींदा। पोइ वठण वारियूं शयूं पहिरियां ई वठी छॾणु, महांगियूं शयूं वठी छॾींदा, बर्डन विझी छॾींदा। तव्हांजे सोर्सनि मां, तव्हांजे कैरियर मां, तव्हांजे कारोबार मां पैसो त जाम ईंदो, पर तव्हांजा बिला वजह जा ख़र्चा करणु, जंहिंसां ख़बर ई न पवंदी त पैसो किथां आयो ऐं किथे ख़तमु थियो। थोरो ध्यानु ॾियो ऐं ख़र्चनि ते कंट्रोल कयो। एक्यूरस दिलो 3 हाउस जो एक्टिवेट थियणु, भेनरुनि भाइरनि मां घणा फ़ाइदा मिलंदा। जेकॾहिं उन्हनि सां गॾिजी कारोबार कंदा त भरपूर फ़ाइदा वठी सघंदा। जेके लड़ायूं झगड़ा हुआ उहे पिणु ख़तमु थींदे नज़र अची रहिया आहिनि। गॾोगॾु ऑनलाइन बिज़नेस में डेटा एंट्री ऑपरेटर या यूट्यूबर, IT सां गॾियल कमु या आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो कमु या फेसबुक ते कमु फ्रीलांस जो करे रहिया आहियो, भरपूर फ़ाइदा कमाईंदा। कॉल सेंटर में या सॉफ्टवेयर जो प्रोडक्शन हाउस जो कमु या कंप्यूटर ते को कमु करे रहिया आहियो, हर लिहाज़ खां पैसो कमाईंदे नज़र ईंदा। को पढ़ण लिखण जो कमु करे रहिया आहियो, जे तव्हां टीचर आहियो या प्रोफेसर आहियो या ट्यूशन सेंटर जो कमु करे रहिया आहियो त उन जा इनकम में फ़ाइदा मिलंदा। पाइसिस हौत टिनी सियारनि जी नज़र 10 घर में, कैरियर में प्रमोशन थियणु, ट्रांसफ़र थियणु, बॉसिस सां सुठी बॉन्डिंग, वॾनि फ़ैसिलनि में बॉसिस जो तव्हां खां मशवरो वठण जे लाइ फ़ोन करणु, दुश्मननि जो दूरि थियणु, एवॉर्ड रिवॉर्डनि सां नवाजंदा। हर लिहाज़ सां कैरियर में ख़ुशख़बरियुनि सां नवाजी वेंदा। ऐं कारोबार में मतिलबु बंदि थियल कारोबार जेको ॿीहर हलणु शुरू थींदो ऐं उन जे कारोबार मां सुठी दौलत पैसो कमाईंदा, मेड़ींदे नज़र ईंदा। हर लिहाज़ खां पैसे जो सुख मिलंदो, पर ख़र्चे जो घर बि एक्टिवेट रहंदो। ॿाहिरि जे मुल्क जो दौरो थींदो, सुठी जॉब, कारोबार, बैरून मुल्क में कमु करणु मुमकिन थींदो। तव्हां अंदरूनी मुल्क हुजो या बैरून मुल्क, ख़र्चा वधंदा। ख़र्चनि ते नज़र रखणी पवंदी, छो त ख़र्चा आमदनीअ खे खाई वेंदा ऐं पैसो किथां आयो, कॾहिं आयो, किथे ख़तमु थियो, ख़बर ई न पवंदी। बग़ैर सोचे सम्झी जेके ख़र्चा कंदा उन्हनि ते ध्यानु ॾियो। कुझु मेगा ट्रांसफॉर्मेशन ॾिसंदा, जेको सदियुनि खां न मटिजी सघंदो हुजे। अहिड़ियूं कुझु शयूं मटिजंदे ॾिसंदा। अहिड़ा वॾा चेंज तव्हांजी ज़िंदगीअ में पिणु ईंदा।